लीत पैर कर पर धरती मुंहिंजो नंग। अस्सलाम वालेकुम साथियों, जी सिंध जी तमाम असां सभिनी जी हक़ परत जदोजहद। साथियों, जी तव्हांखे ख़बर आहे, सिंध में दरियानि जी आबादगारी खिलाफ़ ऐं कराची कमेटी खिलाफ़ अवामी तारीख़ 4 अक्टूबर ते रीगल चौक खां कराची प्रेस क्लब शानदार रैली कढी रही है, जंहिंमें तव्हां सभिनी सिंधियुनि खे शिरकत जो सॾु ॾिए थी त तव्हां सभु सिंधी गॾु थी इन रैली खे शानदार बणायो त जीअं सिंध दुश्मन खे ख़बर पए त सिंध जा वारिस अञा ज़िंदा आहिनि ऐं कराची खे अलॻि थियण कॾहिं बि न ॾींदासीं। ऐं इहो सबूत ॾियो त तव्हां सभिनी खे सिंध सां प्यार आहे। साथियो, तव्हां अचो ऐं असां सां गॾु इन रैली में शरीक थियो। सिंध जे करे कफन मूंखे मंज़ूर आहे, आज़ादी ख़ातिर कयो दफ़न मूंखे मंज़ूर आहे। हिक पासे हुजे जिंद, ॿिए पासे मुंहिंजी सिंध, मां मुस्कुराए चवंदुसि सिंध मूंखे मंज़ूर आहे। तहरीक अवामी जो ही काफ़िलो मंज़िल ते निठ पुॼंदो। तहरीक अवामी जो ही काफ़िलो मंज़िल ते निठ पुॼंदो। साम्हूं जेकी रहज़न ईंदा तिन जा कंध कपींदो। लांग मार्च ही पंहिंजो हाणे इनकलाब आणींदो जी।